ओम शांति। रिरी मिले तारिका 24/6/2024। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार बाप ता के संगम युग ते जो स्मृति ॾियारे तंहिं उन जो सिमरन करो त सदा हर्षित रहंदा। प्रश्न आ, सदा हल्को रहण जी युक्ति छा आहे? के साधन खे अपनायो त ख़ुशी में रहंदा? उत्तर आ, सदा हल्को रहण लाइ हिन जन्म में जो पाप थिया आहिनि उहे सभु अविनाशी सर्जन जे अॻियां रखी छॾियो। बाक़ी जन्म जन्मांतर जी पाप त सिर ते आहिनि, उन जे लाइ यादि जी यात्रा में रहो। यादि सां ई पाप कटिजंदा, पोइ ख़ुशी रहंदी। बाप जी यादि सां आत्मा सतो प्रदान थींदी वेंदी आहे। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि खे रूहानी बाप वेही सम्झाइनि था। तव्हांखे स्मृति आई कि असां आदि सनातन देवी देवता धर्म जा हुआसीं। असां राज्य कंदा हुआसीं, असां बराबरि विश्व जा मालिक हुआसीं। हुन समय ॿियो कोई धर्म हुयो ई न। असां ई सत्युग खां वठी करे जनम वठंदा आहियूं, 84 जो चकर पूरो कयो। सॼे झाड़ जी स्मृति आई। असां देवता हुआसीं, पोइ रावण राज्य में अची विया त देवी देवता कहलाइण जे लाइक़ु न रहिया। हिन करे धर्म ई ॿियो सम्झी वरितो। ऐं कंहिंजो बि धर्म बदिलंदो न आहे। जीअं क्राइस्ट जो क्रिश्चन धर्म आहे, बौद्ध जो बुद्ध धर्म आहे, बुद्ध जो बौद्ध धर्म आहे। सभिनि जी बुद्धि में आहे बुद्ध फलाणे टाइम धर्म स्थापना कई। हिंदुअनि खे पंहिंजे धर्मनि जो पतो ई न आहे। हिंदुअनि खे पंहिंजे धर्म जो पतो ई न आहे कि असांजो हिंदू धर्म कॾहिं खां शुरू थियो, कंहिं ठाहियो। लख वर्ष चई ॾींदा आहिनि। सॼी सृष्टि चक्कर जो नॉलेज तव्हां ॿारनि खे आहे। हिन करे चइबो आहे ज्ञान विज्ञान। उन्हनि विज्ञान भवन नाम भल रखियो आहे, परंतु बाप उन जो अर्थ सम्झाईंदा आहिनि। ज्ञान ऐं योग, रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान हाणे त सम्झंदा आहियो कि असां बि न ॼाणंदा हुआसीं। पहिरियों नास्तिक हुआसीं न। सतयुग में त इहे ज्ञान न थी सघंदो आहे। ज्ञान न थी सघंदो आहे। हाणे तव्हांखे टीचर पढ़ाए थो, पढ़ी करे असां राज्य भाग्य असांखे मिलंदो। छो जी तव्हांखे रहण जे लाइ नई सृष्टि बि त खपे। हिन पुराणी सृष्टि में त पवित्र देवता आहियूं, पैर बि न रखी सघनि। बाप अची करे तव्हांजे लाइ पुराणी दुनिया जो विनाश कराए नई दुनिया जी स्थापना कराईंदा आहिनि। असांजे लाइ विनाश ज़रूरु थियणो आहे। कल्प कल्पांतर असां इहे पाठ वॼाईंदा आहियूं। बाबा पुछंदा आहिनि अॻियां कॾहिं मिलिया आहियो त चवंदा आहिनि बाबा असां हर कल्प मिलंदा आहियूं तव्हां खां राज्य भाग्य वठण लाइ। कल्प पहिरियों बि बेहद सुख जो राज्य भाग्य वरितो हुयो न बाबा। इहे सभु ॻाल्हियूं जो स्मृति में आयूं आहिनि, हाणे उन्हनि खे सिमरन करिणो आहे, जंहिंखे बाबा सुदर्शन चक्र चईंदा आहिनि। असां पहिरियों सतो प्रधान हुयासीं। इहे बि तव्हांखे स्मृति आई कि हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट हर हिक खे मिलियो आहे। असां आत्मा नंढी अविनाशी आहियूं, उन में पार्ट बि अविनाशी भरियलु आहे न, जो हलंदो ई रहंदो आहे। इहा ठहियल खेल आहे। इन में कोई नई ॻाल्हि न आहे। कोई ऐड व कट बि न थी सघंदो आहे। कोई मोक्ष बि न पाए सघंदो आहे। हीअं न भई हाणे असांखे हिन जन्म में सम्झ में अची वियो भई जीवन में वरी चकर लॻाइणो आहे त असां सोचूं बाबा चलो असां मथे ई था वेहूं, असांखे चकर में न अचिणो आहे। पर कंहिंखे मोक्ष बि न मिली सघंदो आहे। कोई मुक्ति मांगदो आहे, मुक्ति अलॻि आहे, मोक्ष अलॻि आहे। इहे बि स्मृति में रखिणो आहे न। पर असांखे थोरी मथे रहणो आहे। असां त हीरो पाठदारी आहियूं न। असांखे त पूरे चक्कर में पाठ वॼाए करे पहिरियों त सुख भोॻिणो आहे सतयुग त्रेता में, पोइ द्वापर कलयुग में भक्ति करे पोइ सभिनि जी मदद करणी आहे। छो जो भक्ति सां बि सभिनि जी मदद थींदी आहे न। त असां त 84 जन्मनि जो पाठ वॼाईंदासीं न। इन करे बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो कोई चाहे मां न अचां त उहो बि न थी सघंदे। छो जो मोक्ष त कंहिंखे मिलंदो ई न आहे, पाए न सघंदा आहिनि। कोई मुक्ति मांगदा आहिनि, मुक्ति अलॻि आहे, मोक्ष अलॻि आहे। इहे स्मृति में रखिणो आहे। स्मृति में हूंदो त ॿियनि खे बि स्मृति ॾियाराईंदा।
तव्हांजो धंधो ई इहो आहे। बाप जो स्मृति में लायो आहे, बाप जो स्मृति में लायो, उहो पियो ॿियनि खे बि स्मृति दिलायो, तॾहिं ऊच पद पाए सघंदासीं, है न। पहिरियों असांजो स्मृति में आयो आहे, असांखे ॿियनि खे बि यादि ॾियाराइणो आहे। ऊच पद पाइण लाइ ॾाढी महिनत करणी आहे। मुख्य महिनत आहे यादि जी। ये यादि जी यात्रा जो बाप जे सवाइ ॿियो कोई सिखलाए न सघंदा आहिनि। हाणे तव्हां मनुष्य खां देवता ठहिण जी पढ़ाई पढ़ंदा आहियो, तव्हां ॼाणंदा आहियो असां वरी खां नई दुनिया में वेंदासीं। असां ॼाणंदा आहियूं कि असां वरी खां नई दुनिया में वेंदासीं, उनजो नाम अमरलोक आहे। हाणे असां अमरलोक में वञण लाइ बाबा खां पढ़ाई पढ़ूं था, ॿियनि खे बि पढ़ायूं था, त असां अमरलोक में वेंदासीं। इहे मृत्यु लोक आहे न। अचानक हिते त अचानक वेठे वेठे मौत अची वेंदो आहे, हुते त मृत्यु जो नाम निशान न हूंदो आहे। छो जी आत्मा खे त वास्तव में काल कॾहिं खाई न सघंदो आहे, कोई मिठी चीज़ थोरी आहे। ड्रामा अनुसार जॾहिं समय थींदो आहे त आत्मा हली वेंदी आहे, जंहिं समय जंहिंजो वञिणो हूंदो आहे उहो हली वेंदो आहे। काल कोई पकड़ंदो न आहे, आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। काल कुझु बि न आहे, इहे त कथायूं वेही ठाती अथनि। उहो अमरलोक आहे, हुते निरोगी काया हूंदी आहे। सत्युग में भारतवासियुनि जी आयु 150 वर्ष ॾाढी वॾी हुई। योगी हुया न, योगी ऐं भोगी जो फ़र्क़ु बि हाणे मालूम पियो आहे। तव्हांजी आयु वृद्धि खे पाईंदी रहंदी आहे। जेतिरो तव्हां योग में रहंदा ओतिरो पाप भस्म थींदा ऐं पद बि ऊच पाईंदासीं असां। बाबा जी यादि में सभु कुझु आहे। बाबा जी यादि में पाप भस्म बि आहे, त दैवी गुणनि जी धारणा बि आहे, त बाबा जी यादि सां असां ॿियनि खे बि मदद करे सघंदा आहियूं। त सेवा बि थी वई, आयु बि वॾी थी वेंदी। यथा राजा रानी आयु पूरी करे शरीर छॾंदा आहिनि, प्रजा जो बि ईअं ई थींदो आहे, परंतु पद जो फ़र्क़ु थींदो। भई हुते 150 साल खां पोइ महाराजा महारानी बि शरीर छॾंदा त हुनजी प्रजा बि उअं ई छॾंदी, लेकिन पद में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। हाणे बाप तव्हांखे चईंदा आहिनि सुदर्शन चक्रधारी ॿार, इहे अलंकार तव्हांजा आहिनि। गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान तव्हां रहंदा आहियो, सिवाइ तव्हांजे ॿियो कोई बि रही न सघे। हीअ बि स्मृति आई कि हिन जन्म में असां केतिरा पाप कया, इन करे बाबा चईंदा आहिनि उहो सभु अविनाशी सर्जन जे अॻियां रखो त सभु हल्का थी वेंदा। बाबा जे अॻियां सभु पंहिंजा पाप रखो त सभु हल्का थी वेंदा। बाक़ी जन्म जन्मांतर जे पाप जो सिर ते आहिनि, हुनजे लाइ यादि में रहणो आहे। यादि सां ई पाप कटिजंदा आहिनि, ख़ुशी बि रहंदी आहे। बाप जी यादि सतो प्रधान ठही, बाप जी यादि सां आत्मा ई सतो प्रधान थी वेंदियूं आहिनि। मालूम आहे कि यादि सां इहे ठहींदासीं त केरु यादि न कंदो। जॾहिं असांखे मालूम आहे बाप जी यादि सां इहे ठहींदासीं, श्री लक्ष्मी श्री नारायण, त केरु न यादि कंदो। परंतु इहे युद्ध जो मैदान आहे न, महिनत करणी पवंदी आहे एतिरो उच्च पद पाइण लाइ। इहे बि ॿारनि की स्मृति आई कि बेहद जे बाप सां असां ऊच ते ऊच वर्षो वठंदा आहियूं, कल्प वठंदा आहियूं। तव्हां वटि ॾाढा ईंदा, अची करे महामंत्र वठंदा, मनमना भव। मनमना भव जो अर्थ आहे पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। इहा आहे महान मंत्र महान आत्मा ठहिण लाइ। बाबा चवनि था इहा आहे महान मंत्र महान आत्मा ठहिण लाइ। कहिड़ो? मनमना भव। हिकु त शिव बाबा जो चित्र रखो, बाप दादा जो, ॿियो लक्ष्मी नारायण जो। शिव बाबा खे यादि करो ब्रह्मा बाबा जे तन में या परम धाम में, त इहे लक्ष्मी नारायण ठहींदासीं। उहो कोई महात्मा न आहिनि। महात्मा त वास्तव में श्री कृष्ण खे चईंदासीं, छो कि हुनजो आत्मा और शरीर ॿई पवित्र आहिनि। देवता सदैव पवित्र रहंदा आहिनि। देवताउनि जो आहे प्रवृत्ति मार्ग, सन्यासियुनि जो आहे निवृत्ति मार्ग। स्त्रियूं त धक्का खाई न सघनि। इहे सभु हाणे कलयुग में ख़राबी थी आहे। स्त्रियुनि खे बि सन्यासी ठाहे करे वठी वेंदा आहिनि, पोइ बि उन्हनि जी पवित्रता सां भारत थमो रहंदो आहे।
जे पुराणो मकान खे पोची आदि लॻाइबी आहे त जीअं नयो मकान थी वेंदो। इहे सन्यासी बि पोची ॾेई कुझु बचाव कंदा आहिनि, परंतु बाप चवंदा आहिनि उहो धर्म ई अलॻि आहे, पवित्र ठाहींदा आहिनि। भारत खंड में ई एतिरा देवी देवताउनि जा मंदर भक्ति आदि आहे। इहे बि हिकु खेल आहे जंहिंजो वृत्तांत तव्हां ॿुधाईंदा आहियो। भक्ति मार्ग जे लाइ इहे सभु बि खपे न, देवी देवताउनि जा मंदर आदि न। चलो माण्हू मथे त नथा पहुची सघनि, कम से कम हिते ई उन मूर्तियुनि में पहुचंदा, थोरो दुनिया सां ॿाहिरि निकिरी करे उन्हनि जो ई दर्शन कंदा त बि चलो सुठो। हिकु शिव जा ई केतिरा नाम रखियल आहिनि, नाम ते मंदरु ठहींदो आहे, ढेर जा ढेर मंदर ठहींदा आहिनि, मंदरनि में ते केतिरो ख़र्चो कंदा आहिनि। मिलंदो पोइ बि अधु कलप जो सुख आहे, बसि ॾाढा पैसा लॻाईंदा आहिनि, मूर्तियूं टुटी फुटी वेंदियूं आहिनि, हुते त मंदर आदि जी दरकार ई न आहे। इहे बि हाणे स्मृति आहे कि अधु कलप भक्ति हलंदी आहे। भई अधु कलाक जो बि अल्पकार क्षणभंगुर माण्हुनि खे सुख मिले थो त उहो बि सुठो। अधु कलाक पोइ भक्ति जो नाम न रहंदो। बाप केतिरो स्मृति दिलाईंदा आहिनि हिन वैराइटी झाड़ जी। सिर्फ़ु कलयुग जी आयु ई 40,000 वर्ष आहे, पोइ त कृष्ण आदि जी आयु बि ॾाढी वधी वञे। बाबा त असांखे सभु कुझु एक्यूरेट ॿुधाईंदा आहिनि न। बाबा चवंदा आहिनि हीअ वैराइटी झाड़ आहे, अगरि सिर्फ़ु हिन में कलयुग जी ही आयु 40,000 वर्ष थी वञे त कृष्ण आदि जी आयु केॾी थी वञे। बाप सम्झाईंदा आहिनि कृष्ण धर्म जी एतिरी ई लिमिट आहे। इहे ॼाणंदा आहिनि कि कृष्ण खे एतिरो समय थियो, फलाणे खे एतिरो समय थियो, धर्म स्थापन कया, लेकिन पोइ वेंदा कॾहिं इहे त पतो न आहे न। कल्प जी आयु ई लंबी करे छॾी अथनि हाणे तव्हां। लेकिन क्रिश्चन माण्हू त बि समझदार आहिनि, उनखे पतो आहे एतिरे समय खां पोइ असांजो सिग्रीगेशन मतिलबु असां हिन धर्म बि ख़तमु थी वेंदो। क्रिश्चन धर्म वारनि खे पतो आहे, उन्हनि जी बुद्धि त बि सुठी आहे। बाप चवंदा आहिनि क्रिश्चन धर्म जी एतिरी लिमिट आहे। इहे ॼाणंदा आहिनि क्राइस्ट खे एतिरो समय थियो, फलाणे खे एतिरो समय थियो धर्म स्थापन किए, लेकिन पोइ बि वेंदा कॾहिं इहे पतो न आहे। कल्प जी आयु ई लंबी करे छॾी अथनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो इहे त विनाश जी तयारियूं थियनि थियूं। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो इहे त विनाश जी तयारियूं थियनि थियूं। उन्हनि जी आहे साइंस, तव्हांजी आहे साइलेंस। उन्हनि जी आहे साइंस, असांजी आहे साइलेंस। तव्हां जेतिरो साइलेंस में वेंदव ओतिरो उहो विनाश जे लाइ सुठी सुठी चीजूं तयारु कंदा वेंदा। तव्हां जेतिरो साइलेंस में वेंदो ओतिरो उहो विनाश जी सुठी सुठी चीजूं तयारु कंदा वेंदा। ॾिसो किथे त माण्हू तोबियूं, उन खां पोइ धीरे धीरे वधी वधी हाणे पतो बि नथो लॻे कीअं बॉम्ब फुटी थो वञे, है न। पतो बि नथो लॻे, केतिरी नंढी चीज़ में एॾो कुझु भरे था छॾनि जो पतो बि नथो लॻे कि हिन सां बॉम्ब फुटी वेंदो। त बाबा चवनि था ॾिसो कि पहिरियों बाबा समय जे बारे में ॿुधाइनि पिया, आयु जे बारे में। हाणे बाबा चवनि था विनाश। जेतिरो असां साइलेंस में रहंदासीं ओतिरो विनाश जी लाइ सुठी सुठी चीजूं तयारु कंदा रहंदा। दिन प्रतिदिन महीन चीजूं ठाहींदा रहंदा आहिनि न, ताकी अंदरि में ख़ुशी थींदी आहे। बाबा त असांजे लाइ नई दुनिया ठाहिणु आया आहिनि, त हाणे असां पुराणी दुनिया में थोरी रहंदासीं। कमाल आहे बाबा जी। बाबा असांजे लाइ स्वर्ग जी स्थापना था करनि, कमाल आहे न। हाणे तव्हांखे सॼी स्मृति आई, उहो त रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा ई न आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो, तव्हां एतिरी रोशनी में आहियो, मनुष्य त घोर अंधियारे में आहे।
असां एतिरी रोशनी में आहियूं, मनुष्य त घोर अंधियारे में आहिनि। फ़र्क़ु आहे न। ज्ञान अंजन सतगुरु ॾिनो, अज्ञान अंधेर विनाश। मनुष्य त घोर अंधियारे में आहे, फ़र्क़ु आहे। ज्ञान अंजन सतगुरु ॾिनो, अज्ञान अंधेर विनाश थी। भक्ति वारा ज्ञान खे न ॼाणंदा आहिनि। हाणे त तव्हां भक्ति खे ॼाणंदा आहियो त ज्ञान खे बि ॼाणंदा आहियो। सॼी स्मृति आई, भक्ति कॾहिं शुरू थींदी आहे, पोइ कॾहिं पूरी थींदी, बाप कॾहिं ज्ञान ॾींदा आहिनि, पूरो कॾहिं थींदो, सभु स्मृति अची। नंबरवार त आहे कंहिंखे ॾाढी स्मृति आई आहे त हुनजी जीअं 3 अख जास्ती खुली आहे त हुन मां रोशनी जास्ती ईंदी, ॾाढनि जो भलो थींदो त उहो वॾो महाराज ठहींदो। सिंपल सी ॻाल्हि आहे न। जेतिरो बल्ब जास्ती रोशनी वारो हूंदो, ओतिरो जास्ती माण्हुनि खे रोशनी मिलंदी त ओतिरो जास्ती माण्हू हुन सां प्राप्ति करे सघंदा न। त उहा जीअं उहा आत्मा जेकी हूंदी, पोइ उहो ओतिरा पंहिंजी राजधानी में माण्हुनि खे इकट्ठा कंदी, ओतिरो हुन जा भक्त आदि ठहींदा। बाबा चवनि था कि ॾिसो, भक्ति जॾहिं शुरू थींदी आहे, पोइ कॾहिं पूरी थींदी आहे, बाप कॾहिं ज्ञान ॾींदा आहिनि, पूरो कॾहिं थींदो आहे, सभु स्मृति आई आहे। नंबर 1, कंहिंखे जास्ती स्मृति आई आहे, कंहिंखे घटि। जंहिंखे ॾाढी स्मृति रहंदी आहे उहो उच्च पद पाईंदो आहे। स्मृति रहे तॾहिं त ॿियनि खे सम्झाए न। वंडरफुल स्मृति आहे। अॻियां तव्हांजी बुद्धि में छा हुयो? भक्ति, जप, तप, तीर्थ करणु, मथो टेकणु, सॼी टिप्पणी ई घिसी वई। अॻियां असांजी बुद्धि में छा हुयो? भक्ति, जप, तप, तीर्थ करणु, मथो टेकणु, सॼी टिप्पणी ई घिसी वई असांजी। भक्ति जी स्मृति ऐं ज्ञान में केतिरो फ़र्क़ु आहे न। भक्ति जी स्मृति ऐं ज्ञान में केतिरो फ़र्क़ु थी वियो आहे न। तव्हां हाणे भक्ति खे ॼाणंदा आहियो, छो जी शुरू सां भक्ति कई आहे न। ॼाणंदा आहियो न, असां पहिरियों शिव जी भक्ति कई, पोइ देवताउनि जी, पोइ कोई खे बि स्मृति न आहे, ॿियो कंहिंखे बि स्मृति न आहे। तव्हांखे रचना जे आदि मध्य अंत जी सभु स्मृति आहे। अॼुकल्ह भक्ति कंदे कंदे हाणे असां किरी पिया आहियूं। इन करे संगम युग ॾिसो, हिकदमि मथे बीह करे, पूरे चक्कर में मथे बीह करे ॾिसो असां सतयुग में छा कयो, त्रेता में छा कयो, द्वापर में असां छा कयो, कलयुग में असां छा कयो, है न। सतयुग त्रेता में असां पूज्य समान हुयासीं, असांजी पूजा न थींदी हुई, पर पूज्य जीअं हुयासीं। द्वापर कलयुग में असां भगत थी वियासीं। हथ जोड़णु, जप तप तीर्थ करणु, मथो टेकणु, सॼी टिप्पणी घिसी वई। त ज्ञान सां केतिरी प्रालब्ध हुई, 2 युग भोगी, ऐं भक्ति सां असांजो छा हाल थियो। बाबा चवनि था तव्हां हाणे भक्ति खे ॼाणंदा आहियो, छोकी असां शुरू खां ई भक्ति कई आहे न। ॼाणंदा आहियो न, असां पहिरियों शिव जी भक्ति, पोइ देवताउनि जी, पोइ कीअं हाणे तत्वनि जी बि कई, माण्हुनि जी बि कई। हाणे यथार्थ पहचान मिली आहे। हाणे त दुखनि जा पहाड़ किरणा आहिनि। तव्हां ॿारनि खे पुरुषारथ करिणो आहे। इहे किरण सां पहिरियों असां यादि जी यात्रा सां विक्रम विनाश करूं। हाणे दुखनि जा पहाड़ किरणा आहिनि। तव्हां ॿारनि खे पुरुषारथ करिणो आहे। इहे दुखनि जा पहाड़ किरण खां पहिरियों असां यादि जी यात्रा सां विक्रम विनाश करूं। बाबा चईंदा आहिनि न, अंत में अहिड़ो समय ईंदो कि असां बाबा खे यादि करण जे लाइ पुरुषारथ न करे सघंदासीं। जंहिंजी स्थिति ठही वेंदी त ठही वेंदी। हाणे ॾिसो था दुनिया में केॾो हंगामो, केॾो शोर शराबो थिए थो, लेकिन जंहिंजो अभ्यास पयल आहे हलंदे फिरदे बाप खे यादि करण में, उहो यथार्थ करे सघंदो आहे। ऐं अचण वारे समय में त एतिरा दुनिया में चारों तरफ़ कंहिंसां छा, कंहिंसां छा, कंहिंसां छा। त अहिड़े समय में असां बाबा खे यादि करण जो पुरुषारथ न करे सघंदासीं।
हिन करे बाबा चवनि था हाणे दुखनि जा पहाड़ किरणा आहिनि त ॿारनि खे पुरुषारथ करिणो आहे। इहे किरण खां पहिरियों असां यादि जी यात्रा सां सभु विक्रम विनाश करे छॾूं ताकी असां माण्हुनि जा मददगार ठही सघूं। सभिनि खे तव्हां इहे ई सम्झाईंदा आहियो, तव्हां वटि हज़ार ईंदा आहिनि, तव्हां महिनत कंदा आहियो भाउ भेणनि खे रास्तो ॿुधाइण जी, ज्ञान ऐं भक्ति जी स्मृति आई, ज्ञान ऐं भक्ति जी स्मृति आई न। बाबा चवनि था गोया त सॼे ड्रामा खे नंबरवार पुरुषारथ अनुसार ॼाणे रहिया, जो जेतिरो सुठी रीति ॼाणंदा उहो सम्झाए बि सघंदा, जो जेतिरो सुठी रीति सम्झंदा ॼाणंदा उहो सम्झाए बि सघंदा। सम्झाइणो त ॿारनि खे ई आहे न, गायन आहे न, सन शोस फादर, आत्मा सन बाप खे शो कंदी आहे। कीअं शो कंदी? पंहिंजे संकल्प सां, बोल सां, कर्मनि सां बाप जो शो कंदी। हिनखे चइबो आहे सन शोस फादर, पंहिंजे संकल्प बोल कर्मनि सां बाप दादा खे शो कंदासीं असां। त बाबा असांखे चवनि था की बाबा त असांखे ॾिनई, हाणे असांखे पंहिंजे संकल्प बोल कर्म सां बाप खे शो करिणो आहे। बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, ॿार बि ॿिया भाइयुनि खे सम्झाईंदा, आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि। भक्ति सां इहे ज्ञान बिल्कुलु न आहे, न्यारो आहे। गायन बि आहे न, हिकु भॻवानु अची करे सभु भक्तनि खे भक्ति जो फल ॾींदा आहिनि, पोइ जो जेतिरो वठे। हिकु बाप जा सभई ॿार आहिनि, बाप चईंदा आहिनि मां सभई ॿारनि खे शांतिधाम सुखधाम में वठी वेंदो। कल्प कल्प जो इहे ज्ञान बि तव्हांखे हाणे ई आहे, हुते न हूंदो। तव्हां पद ठाहींदा आहियो त पावन ठाहिण जे लाइ, पावन ठाहिण लाइ बाप खे केतिरो महिनत करणी पवंदी आहे। हिन करे गायन आहे कुर्बान जाऊं, वारी जाऊं अहिड़े बाप ते कि बाबा अहिड़ी दुनिया में अची करे असांखे एॾो उच वरसो ॾियनि था, एतिरी असांखे महिनत करे असांखे पावन ठाहिनि था न बाबा। पोइ केते बाप ते कुर्बान जाऊं, वारी जाऊं। पोइ बाप मिसाल ॿुधाईंदा आहिनि, इहे कुर्बान कीअं वियो। ब्रह्मा बाबा फॉलो हिन सैंपल खे करो, इहे पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा। अगरि एतिरो उच पद पाइणो आहे त अहिड़ो कुर्बान वञिणो आहे जीअं ब्रह्मा बाबा कुर्बान विया। श्वासो श्वास ॾिसो, असां त सुम्हंदा आहियूं, कॾहिं सुबुह जो उथूं त कॾहिं सोचंदा आहियूं हा उथूं था न, अख बि खुली वञे त बि सोचंदा आहियूं हा भई उथूं था, एतिरो टाइम थियो उथूं था। कॾहिं निंड अचे त चलो आराम, लेकिन मम्मा बाबा खे ॾिसो, मम्मा बाबा कॾहिं ईअं करे सघंदा आहियूं? छोकी मम्मा बाबा जे मथां त पूरी यज्ञ जी ज़िम्मेवारी हुई आहे। हुन समय त नयो नयो ई हुयो त छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, पूरी हिकु नयो सभु कुझु करिणो आहे। हालांकि शिव बाबा हुया त बि मम्मा बाबा कॾहिं ईअं कंदा हूंदा कि थोरो सुम्ही थी पवां, थोरो थकिजी पिया आहियूं न, थोरो झुटको खाई वठूं। लेकिन मम्मा बाबा ॾिसो सभु कुझु पंहिंजे हर कर्म ऐं सोच ते उन्हनि केतिरो ध्यान सां सोचियो, कयो, ॻाल्हायो। छोकी उहो त जीअं फस्ट सैंपल हुयो। हालांकि शिव बाबा हुया उन्हनि सां गॾु त बि भले असां सां गॾु माण्हू हुजे बि, लेकिन त बि कॾहिं कॾहिं माण्हू चईंदा न बसि हाणे मूंखां नथो थिए, भले कराइण वारो कराए थो, लेकिन मम्मा बाबा थकिया त ईअं असांखे फॉलो मदर एंड फादर, इहे ई पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा। अगरि एतिरो उच पद पाइणो आहे त इहे बाबा असांखे चवनि था। साहूकार कॾहिं कुर्बान न वञी सघंदा आहिनि, हिते त स्वाहा करिणो पए न। साहूकारनि खे स्मृति ज़रूरु ईंदी, साहूकारनि खे स्मृति ज़रूरु ईंदी। गायन आहे न, अंतकाल जो सिमरे, एतिरा सभु पैसा काॾे कंदा, कोई माण्हू कोई वठंदो ई न, छोजी सभु ख़तमु थी वञिणो।
त असांखे मम्मा पापा जी क़ुर्बान वञिणो आहे। साहूकार कॾहिं बि क़ुर्बान न वेंदा, हिते त स्वाहा करिणो पए। साहूकारनि खे स्मृति ज़रूरु ईंदी अंत में कि अरे इहे त बाबा जो यज्ञ थो हले, लेकिन अंत में त पोइ केरु वठिबो। मां बि वठी करे छा कंदमि? शरीर सहित सभु कुझु खलास ई थी वेंदो। अंत में जॾहिं हाहाकार थींदो, माण्हुनि वटि धन ईंदो, बाबा जी यज्ञ में ॾींदा, त बाबा बि छा कंदा? अंत में थोरी कुझु कमु ईंदो, है न। तव्हां मरियो, मरी वई दुनिया। त हिन करे हाणे ई जेतिरो सफ़ल करिणो अथव, कराइणो अथव, करायो। न त अंत में उहो बि करे न सघंदा, कंदा बि त बि कोई फ़ाइदो न आहे। ये धन आदि कुझु बि न रहंदो। बाक़ी गरुड़ पुराण आदि में रोचक ॻाल्हियूं विझी छॾियूं अथनि। इहे सभु डिॼाइण लाइ विझी छॾियूं अथनि ताकी माण्हू कुझु डिॼे। न त जॾहिं शरीर छॾंदा आहिनि उन समय वैरागी ईंदो आहे, वापसि पाप करणु लॻी वेंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि इहे शास्त्र आदि सभु भक्ति मार्ग जा आहिनि। अधु कलाक भक्ति मार्ग हलंदो आहे, जबकि रावण राज्य हूंदो आहे। कोई खां पुछो रावण कॾहिं खां जलाईंदा आहियो, त चवंदा आहिनि परंपरा खां। अरे परंपरा सां त रावण हूंदो ई न आहे। सत्य त्रेता में त रावण हुयो ई न, मालूम ई न आहे त चई ॾींदा आहिनि परंपरा सां जलाईंदा आहियूं। तव्हां ॿारनि खे हाणे स्मृति आई रावण राज्य कॾहिं खां शुरू थींदो आहे। रचता ऐं रचना जो राज बि असां सम्झियो आहे, त ॿियनि खे बि सम्झाए सघंदा आहिनि। अॼु बाबा छा था चवनि, राजा विश्व महाराजा ठहिणो आहे त ख़ुदि बि ज्ञान खे सुठी रीति सम्झो, ॿियनि खे बि सम्झायो। हाणे बाप चवंदा आहिनि ॿार मामिकम यादि करो त पाप कटजंदा। ऐं बाबा खे यादि करे पाप कटो ऐं ब्रह्मा बाबा खे फॉलो करो। हिकु ॿ खे सावधानी ॾींदा रहो। घुमंदे फिरंदे घुमणु फिरणु आपस में वञो त बि इहे ॻाल्हियूं करो। बाबा जी सॼो झुंड तव्हांजो हिन यादि जी अवस्था में चकर लॻाईंदो त तव्हांजी शांती जो प्रभाव ॾाढो पवंदो। वैसे बि दुनिया में केॾी अशांती आहे। ज़रूरी थोरी आहे शिव जयंती जे ॾींहुं प्रभात फेरी कढणी आहे। हाणे बि अगरि सुबुह सुबुह जो रोज़ु अगरि जीअं माण्हुनि सत्यनारायण हिकु कृष्ण जो हिकु ॾींहुं फिक्स करे रखियो अथनि 11 या कोई बि, ईअं असांखे हफ़्ते भर में कम से कम थी सघे त रोज़ु शांति में पंहिंजे एरिया में चकर लॻायो त शांति जो प्रभाव निकिरे न। हुते हलंदे फिरंदे बाबा जी यादि में चकर लॻायो, हिन लक्ष्य सां लॻायो कि हिते शांति जो प्रभाव थिए, है न। वैसे त असांखे पूरे विश्व जे लाइ सोचणो आहे, लेकिन असां कम से कम पंहिंजे एरिया में त चकर लॻाए सघंदा आहियूं। त बाबा असांखे चवनि था सॼो झुंड तव्हांजी हिन यादि जी अवस्था सां चकर लॻाए त तव्हांजी शांति जो प्रभाव ॾाढो पवंदो। पादरी माण्हू बि ॾाढो साइलेंस में वेंदा हुया न, क्राइस्ट जी यादि में कोई तरफ़ ॾिसंदा ई न हुया। तव्हां त हिते ॾाढो यादि में रही सघंदो आहे, कोई गोरख धंधो ई न आहे। ऐं एतिरी सुठी यादि हुजे कि पूरे विश्व में असांजी लाइट माइट फैले ऐं सभी शांति थी वञे, ॾाढो सुठो वायुमंडल थी वञे। बाबा चवनि था ॿाहिरि त छीछी वायुमंडल रहंदो आहे, इन करे सन्यासियुनि जो आश्रम ॾाढो परे परे हूंदो आहे। तव्हांजो त बेहद जो सन्यास आहे, पुराणी दुनिया हाणे वई की वई। ये कब्रिस्तान आहे, पोइ हिते परिस्तान ठहिणो। ये कब्रिस्तान जली वेंदो, पोइ हिते परिस्तान रहंदो। बाबा चवनि था हुते हीरे जवाहरातनि जा असांजा महल हूंदा। इहे लक्ष्मी नारायण परिस्तान जा मालिक हुया न। कीअं सोचो, हीरे जवाहरातनि जे महलनि में असां वेठा आहियूं। ये लक्ष्मी नारायण परिस्तान जा मालिक हुया न।
हाणे न आहिनि। बाप चईंदा आहिनि मां कल्प कल्प जी संगम युग ते ईंदो आहियां। मां कल्प कल्प जी संगम युग ते ईंदो आहे। इहो सॼो चक्कर रिपीट थींदो ई रहंदो आहे। हिन समय तव्हांखे स्मृति आई, हिन समय तव्हांखे स्मृति आई, जबकि बाप स्मृति ॾियाराई अथई। अॻियां कुझु बि ॿुधी में न हुयो। हिन स्मृति जे नशे सां जॾहिं हिन स्मृति जे नशे में जॾहिं रहंदा त कंहिंखे उन ख़ुशी सां सम्झाए बि सघंदा। जॾहिं सदा असां हिन स्मृति जे नशे में रहंदासीं न कि मां केरु आहियां, कंहिंजी आहियां, हाणे मां छा थी करां, मूंखे केॾो बाबा केॾी सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाई अथई। ॻाल्हियूं ॿुधाए करे मुंहिंजो टियों नेत्र बाबा खोले छॾियो अथई। मां आत्मा बाबा खे यादि करे बाबा मूंखे केतिरो पावन ठातो अथई कि अपवित्रता जी अविद्या ई थी वई। बाबा असांखे केतिरो पावन ठातो अथई कि असांखे अपवित्रता जी अविद्या ई थी वई आहे। कुझु पतो ई न आहे इहे काम विकार छा थींदो आहे, क्रोध लोभ मोह अहंकार छा थींदो आहे, पतो आहे? हिकदमि अहिड़ी स्थिति थी वञे कर्मातीत। त बाबा चईंदा आहिनि जेतिरो असां हिन स्मृति में रहंदासीं न, जेतिरो असां हिन स्मृति में रहंदासीं, मां केरु, मुंहिंजो केरु, मूंखे छा छा प्राप्ति थिए थी। हाणे असां पूरे विश्व जा महाराजा महारानी ठहिण वारा आहियूं। है न, असांजा एतिरा सुठा महल हूंदा, एतिरा सुठा बगीचा हूंदा कि ख़ुशबू ईंदी रहंदी। स्मृति में रही करे तव्हांखे घर बार भी संभालणो, कर्म भी करणो। अच्छा, मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार ड्रामा जे आदि मध्य अंत खे सुठी रीति सम्झी स्मृति में रखी ॿियनि खे बि स्मृति ॾियाराइणी आहे। ॿियो आहे ज्ञान अंजन ॾेई करे अज्ञान अंधेर सां परे ख़ुदि बि रहणो आहे ऐं ॿियनि खे बि करणो आहे। ॿियो आहे ब्रह्मा बाप समान क़ुर्बान वञण में पूरो फॉलो करणो। ब्रह्मा बाप समान क़ुर्बान वञण में पूरो पूरो फॉलो करणो आहे ब्रह्मा बाप खे। शरीर सहित सभु खलास थी वञे। असांजे शरीर सहित सभु कुझु खलास थी वेंदो। हिन करे बाबा चवनि था हिन खां पहिरियों जीते जी मरी वञो। सम्झो सभु कुझु जली वियो आहे। बसि मां आत्मा ऐं बाबा आहियां, बाक़ी सभु जली वियो आहे। ख़ुदि जो लाइट जो शरीर ऐं बाप दादा, बाक़ी सभु जली वियो आहे। सभु मनुष्यनि जा शरीर बि जली विया, सभु चीज़ूं बि जली वयूं आहिनि। पूरी दुनिया में मां ऐं बाबा आहियां बसि, ताकी अंत समय कुझु बि यादि न अचे। शरीर सहित सभु खलास थी वञणो। इन जे लाइ हिन खां पहिरियों ई जीते जी मरी वञो, ताकि अंत समय कुछ भी याद न अचे। बाबा समान कुर्बान, ब्रह्मा बाबा समान कुर्बान, फॉलो ब्रह्मा बाबा। इस दादी भी ब्रह्मा बाबा के फॉलो करे केॾा रमणीक थिया। वरदाना विशेषताउनि जे संस्कारनि खे नेचुरल नेचर ठाहियो, साधारणता खे समाप्त करण वारा मर्जीवा ठहो। विशेषताउनि जे संस्कारनि खे नेचुरल नेचर ठाहे साधारणता खे समाप्त करण वारा मर्जीवा ठही वञो। जो नेचर हूंदी आहे उहो स्वतः पंहिंजो कमु कंदी आहे। सोचणु ॻाल्हाइणु व करिणो न पवंदो आहे, लेकिन स्वतः थी वेंदी आहे। ईअं ई मर्जीवा जनमदारी ब्रह्मणनि जी नेचर ई आहे, विशेष आत्मा जे विशेषता जी। अहिड़े मर्जीवा जन्मदारी ब्रह्मणनि जी नेचर ई आहे, विशेष आत्मा जी विशेषता जी। ये विशेषता जा संस्कार नेचुरल नेचर ठही वञे
ऐं हर हिक जे दिलि सां निकिरे कि इहा त मुंहिंजी नेचर आहे। जो नेचर हूंदी आहे उहा स्वतः कमु कंदी आहे, है न। त असांजे ब्रह्मण, हिन मरजीव जन्मदारी ब्रह्मण जीवन जी नेचर छा आहे? विशेष आत्मा, कि असां विशेष आत्मा आहियूं। सदा यादि रखो कि मां विशेष आत्मा आहियां। सर्वशक्तिवान जी सर्वशक्तिवान बाप जी संतान, सर्व गुण शक्ति ज्ञान सागर बाप जी संतान आहियां। इहे विशेषता जा संस्कार नेचुरल नेचर थी वञनि ऐं हर हिक जे दिलि सां निकिरे कि इहा त मुंहिंजी नेचर आहे, सदा ईअं रहिया। साधारणता मुंहिंजी पास्ट नेचर, हाणे जी न, छोजी नयो जन्म वठी वरितो न, त नए जन्म जी नेचर विशेषता आहे, साधारणता न आहे। मतिलबु हर संकल्प बोल कर्म में बाप जी गुण शक्तियूं ज्ञान समायल हुजे, तॾहिं वो विशेष आत्मा कहलाएंगे। स्लोगन आहे, रॉयल उहो आहे जो सदा ज्ञान रत्ननि सां खेॾंदो आहे, पत्थरनि सां न। मतिलबु फालतू ॻाल्हियूं मन में न दौड़ायो, इहे थियो पत्थरनि सां खेॾणु। बुद्धि हेॾे होॾे न भटकायो, बाबा वटि ऐं बाबा जी ज्ञान जी ॻाल्हियुनि में मनन कंदे मस्तु रहो। अॼु बाबा चई न, जेतिरो असां हिननि ॻाल्हियुनि में मस्तु रहंदासीं कि हाणे असां केरु आहियूं, कंहिंजा आहियूं, छा था करूं, काॾे वञण जी तयारी था करूं, असांजे सत्य में असां वटि छा छा हूंदो, ओतिरो असां में उहा रमणीकता ईंदी, ओतिरो असां हुन नशे में हूंदासीं, त ओतिरो हुन नशे सां बि असां ॿियनि खे सम्झाए सघंदा आहियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।